अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक गॾां संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। वफाकी काबीना ज़ियाती वाक़िअनि बाबति कानून साज़ी की मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि वफाकी काबीना जो इजलास। काबीना के मेंबरनि पारां ज़ियाती के वाक़िअनि में मुलविस जवाबदारनि खे फाही ॾियण जो मुतालबो। वज़ीर आज़म इमरान खान चवे थो मुतासिरनि जो तहफ़्फ़ुज़ यकीनी बणायो वञे, कंहिं बि क़िस्म जी देर बर्दाश्त न कई वेंदी। अहिड़ी कानून साज़ी कई वञे त जीअं मुतासिर औरतूं या ॿार बयान रिकॉर्ड कराए सघनि। मुल्क में कोरोना वायरस सबब वधिक 48 मरीज़ फौत। सिंध में केसिस वधण खां पोइ लॉकडाउन में वधिक सख्ती थी वई। छंछरु ऐं आचर ते कारोबारी मर्कज़ बंदि रखण जो फ़ैसिलो। सरकारी ऐं ख़ानगी इदारनि में 50% स्टाफ घटाइण जो हुकुम। राति 9 वॻे खां पोइ शादी तक़रीबुनि ते पाबंदी हूंदी। सिंध सूबे में अॼु खां कारोबार 6 वॻे खां बंदि करण जो बि हुकुम। बोल्टन मार्केट एसोसिएशन सिंध सरकार जे कारोबार खे बंदि करण वारे हुकुम खे रद्द करे छॾियो। एसटीपी के वाइस चेयरमैन अल्ताफ जसकानी के कत्ल वाक़े में मुलविस जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ टंडोलायर में एसएसपी ऑफिस आॾो मुज़ाहिरो। माण्हुनि जी चवण त अल्ताफ जसकानी के कत्ल के 6 ॾींहं गुज़री चुका आहिनि। पुलिस कख मञी वीणो नाहे कयो। एसएसपी पारां जोड़ियल टीम ते खेनि एतमाद नाहे। नारे में खुराक खाते पारा खरीद कयल कणक जूं लखें बोरियूं खुलियल आसमान हेठि पयल। पंजी ख़रीदारी मर्कज़नि ते 2 लख खां वधीक बोरियूं खुलियल आसमान हेठि बरसात और शिकारपुर में चितन कुतन 11 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। लाड़काणे में भी चितन कुतन 10 शहरनि खे ॾाढे विधो। अस्पताल मुंतक़िल। मीरपुर खास वेझो 78 मोरी वटि ट्रैक्टर ट्राली मोटरसाइकिल में टक्कर, ज़ाल मुड़स फौत, लाश अस्पताल मुंतक़िल। सिंधली में पेट्रोल पंप वेझो तेज़ रफ्तार कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, नौजवान फौत। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात। थधि में बाज़ शिकारपुर, जकबाबाद, लाड़काणो, डोकरी, कंबर, शहदादकोट, बारह, नसीराबाद, बगण, लालू राइन, खैणी बौबत, जोही, ककर, सिजावल, मदेजी, गौसपुर, डोकरी, मोहनजोदड़ो ऐं ॿियनि इलाइक़नि में सियारे जो पहिरियों वसकारो। आवाज़ टीवी सर ते सिंधी सकाफ़त की वारिस सिंध सदाबाद जे सिरे हेठि 6 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो तयारियूं तेज़ थी वयूं। सिंध जी कुनकुर्स में तक़रीबूं, मच कचहरियूं, मौसीक़ी जूं महफ़िलूं, मल आखड़ा स्कूलनि में थींदड़ इंटलेक्टी प्रोग्रामनि में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि पारां टैबलोज़ पेश, क़ौमी गीतनि ते झुमरियूं, गीतनि ऐं शाइरी ज़रिए सिंध अमड़ खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी।